वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। वक़ाल अल्लाह तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाईन। भर भंजू वेही अग्या केड़ी कदे गालड़ी ज्ञानी मानी मोटिया बरबनी दे यार को कान खबर पे तदा जदना उसके तिरो पोखड़ी अथई तपो खिनत भी दई मुद चढ़ी पानी थी दुई पोयारो पोई सुकी थी दई सोक यार जिते लुण दो सजो लोक मता सिकी हिकड़े संगला। मुअज़्ज़ज़ सामीन किराम स्टेज पे बैठल काबिल एहतराम मुंहिंजा दोस्त मुझे मुर्शिदन करीमन जा प्यारा खलीफा बिया उलमाए किराम ऐं साम्हूं वेठल दोस्तो
अल्लाह तबारक व तआला जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जे मुझे करीम रब तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे पंहिंजे यादि जे लाइ चूंडे गॾु कयो, छो त उन बेनियाज़ जे हुकुम खां सवा कख भी नथो चुरे मिठा। जॾहिं कख भी करीम रब जे हुकुम खां सवा नथो चुरे त पोइ हैदराबाद खां हेसि ताईं, बदीन खां हेसि ताईं, प्यारे ॻोठ खां हेसि ताईं, दादूअ खां हेसि ताईं, सेवण खां, करमपुर खां, मुख़्तलिफ़ हाले पोटनि ॻोठनि खां, किथां किथां खां दोस्त जेके हिते आया आहिनि, यकीन ॼाणो उहे पाण न आया आहिनि, घुराइण वारे घुरायो। छो त मुंहिंजा दोस्त जंहिंजो लिस्ट में नालो हूंदो आहे सॾिणो बि उनखे ई थींदो आहे, ऐं लिस्ट में नालो कंहिंजो हूंदो आहे जेको लिस्ट लिखण वारे जे दिलि ते चिटियल हूंदो आहे, लिस्ट में नालो बि उनजो हूंदो आहे। त मुंहिंजे मलाह बिरादरीअ जा दोस्तो, अल्लाह ताला तव्हांजे मथां करम कया आहिनि ऐं करम कंदो इंशा अल्लाह ताला। असांजे नौजवान दोस्त हाफ़िज़ मोहम्मद अली मलाह जी ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। अल्लाह ताला इन नौजवान जे जज़्बे खे सलामत रखे, अल्लाह ताला उन जे इरादनि खे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़मीन जे तख़्ते जे मथां ज़िक्र जी महफ़िल करणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़मीन जे मथां ज़िक्र जी महफ़िल करणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़मीन खां अंदरि खोड़ ज़िक्र जूं महफ़िलूं रचाए वेठा आहिनि, खोड़ जेके तव्हां असांखे भले नज़र न अचनि, पर रचाए वेठा आहिनि महफ़िलूं। पर अफ़सोस जो उन्हनि जूं जेके महफ़िलूं मचायलूं ऐं रचायलूं आहिनि उहो ॾिसी करे सौदो पिया कनि, पर उन सौदे जो हाणे उन्हनि खे फ़ाइदो कोन थो थिए। जेके ज़मीन जे मथां ज़िक्र जूं महफ़िलूं सजाईंदा आहिनि उन्हनि जो अणॾिठो सौदो आहे, ऐं इन अणॾिठे सौदे जो मक़ाम ऐं शान ॾाढो निरालो। कंहिं अल्लाह जे नेक सालिह बांदे जो कंहिं मुक़ाम खां गुज़र थियो, मुक़ाम खां गुज़र कंदे कंहिं क़बर खां जेॾी महिल मटियो त उन क़बर मां अंदरां अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत जो आवाज़ अची रहियो हो। छा जो आवाज़ अची रहियो दोस्त? अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत जो। दुनिया जो भी दस्तूर आहे, हर माण्हू चवंदो आहे त दोस्ती उन सां रखो जेको वफ़ादार हुजे, ऐं वफ़ादार छाखे चइबो आहे? जेको ॾुखी महल में साथ ॾे, उनखे वफ़ादार चइबो आहे। हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां खां सवाल थो मां कयां त क़ुरान करीम जहिड़ो वफ़ादार जंहिंखे नसीब थिए उहो क़ुरान करीम ॾुखी महल में छॾींदो? जवाब ॾियो, क़ुरान करीम छॾींदो? जॾहिं क़ुरान करीम सां प्यार करण वारे खे क़ुरान करीम क़बर में बि कोन थो छॾे त जेको साहिब क़ुरान आहे उन सां प्यार करण वारो किथे हूंदो? क़ुरान करीम जो प्यार इहो आहे, जंहिं शख़्स दुनिया में क़ुरान करीम जी तिलावत, केतिरा ई तव्हां में नेक सालिह बांदड़ा हूंदा अल्लाह जा, जेके जेसिताईं सुबुह जो क़ुरान करीम जी तिलावत न कंदा हूंदा घर खां ॿाहिरि ई न निकिरंदा हूंदा, उन्हनि खे मज़ो ई न ईंदो, छो त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे पोइ निकिरूं। छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत करे बानड़ो रब जे दरबार में दुआ घुरी सुहिणे कलाम मुक़द्दस जो दीदार करे निकिरंदो आहे त अल्लाह ताला उन जे लाइ विख विख ते आसानी पैदा फरमाईंदो। अचो तो पंहिंजे लाइ आसानियूं पैदा कयूं मुंहिंजा दोस्त। अल्लाह जो नेक बानो जॾहिं मुक़ाम खां गुज़रियो त क़बर मां क़ुरान करीम जी तिलावत जो आवाज़ पियो अचे, बीही रहियो। क़ुरान करीम जी तिलावत हले पई, जवान बीठो आहे, बीहंदे बीहंदे हुनखे पंहिंजे मंज़िल जे तरफ़ वञणो हो। अंदरूं अणखुट आवाज़ क़ुरान करीम जो पियो अचे। बिलाखिर वञण वक़्तु चई सुभान अल्लाह।
छाची सुभान अल्लाह। कबर वारे कुरान पे पढ़ियो, मथो बीहण वारे सिर्फ एतिरो चयो त सुभान अल्लाह। अखिड़िन में लुड़क लड़ी आयसि, हलियो वयो। अञा राति थी, अख अख सां लगी। ज़ाहिरा जेको कबर में कुरान पढ़े उहो आम कोन हो, कुरान जो यार हो, तॾहिं त कबर में कुरान पियो पढ़े। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वफ़ादार सां यारी रख। उन कबर में कुरान करीम पढ़ण वारे जॾहिं सुभान अल्लाह चवण वारो पंहिंजे घर में पहुतो, आराम कयई, दिल में ख्याल बीठो हो त कबर में भी कुरान करीम पढ़ण वारा कबर में भी कुरान पिया पढ़न। दिल में तमन्ना पियो करे, ओ मुंहिंजा करीम रब, मूंखे बि अहिड़नि नेक बख़्तनि मां बनाए जा जो मां बि कबर में कुरान पियो पढ़ा। दुनिया वारा मथो लगन त मुंहिंजो कुरान ॿुधन। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तमन्ना भी नेक हुई, इरादो भी नेक हुयो, मगर अख अख सां लगी आ। ख्याल उन कबर जो बीठो आ। का महल थी को जवान उन कबर वारो ए दोस्त ख्वाब में थो ॾिसे त उन कबर खां जेॾी महिल मां सुभान अल्लाह चवी हलां थो त उहा कबर खुले थी। उन कबर वारो सॾड़ो करे थो चवे, ओ वञण वारा ज़रा पीह त सही, ओ वञण वारा ज़रा पीह त सही। ख्वाब जे अंदर ॾिसी रहियो आ ॾींहं वारो साॻियो मंज़र त कबर मां निकिरी करे जवान थो चवे, ओ कबर वारा, ओ वञण वारा ज़रा पीह त सही। बीही रहियुसि, जॾहिं दीदार कयुमि त मूंॾे निहारे चवण लॻो, तूं त तमन्ना पियो करी त माशल कबर में भी कुरान पढ़ा। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं खां दुनिया छॾे कबर में पहुतो हां, बेनियाज़ रब कुरान करीम जे मोहब्बत जे सदके में उन सुहिणे कुरान करीम जी तिलावत नसीब कई आ। छो त दुनिया जे अंदर घर मां तेसी कोन निकिरंदो हुयुसि जेसी सुहिणे कुरान करीम जी तिलावत कोन कंदो हुयुसि। ओ कबर जे मथो गुज़रण वारा, मां अॼु ॾींहं ताईं कुरान करीम पियो पढ़ा, पर जेको तो हिकु दफ़ो सुभान अल्लाह चयो आ, इन जो सवाब मूंखे ॾे, मां सॼे पढ़ियल कुरान जो सवाब तोखे ॾेई थो छॾियां। ओ मुसलमान गौर कर, इन दुनिया जे जिंदगी जे हिक हिक लम्हे जो कदर कर, हिक हिक सेकंड जो कदर कर। छो त गुज़रा हुआ जमाना आता नहीं दोबारा, फिर हाफिज खुदा तुम्हारा। इन दुनिया जे अंदर जॾहिं उन दोस्त उन कबर वारे खां सवाल कयो, एतिरो कुरान करीम जी तिलावत कई थई, मां हिकु दफ़ो सुभान अल्लाह चयो, जवाब थो ॾे यार काल जाई थो चवी, मगर कबर में पहुचण खां पोइ सभु कुझु ॾिठो अथऊं त कबर जो अज़ाब छाखे चइबो आहे, कबर जी तकलीफ़ छाखे चइबी आहे, कबर में कुर्ब कीअं थींदो आहे। दुनिया में चयल हिकिड़े सुभान अल्लाह जो इन कबर में अजर जे करे रब आसानी केतिरी कंदो आहे। इन करे तो चवां त इन हिकिड़े सुभान अल्लाह जो सवाब मूंखे ॾे, छो त तो अण ॾिठो सौदो कयो आहे, मां ॾिसी सौदो करे क़ुरान पढ़ियो आहे, उन ॾिसी सौदे जो सवाब तोखे, अण ॾिठे सौदे जो सवाब मूंखे ॾे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अण ॾिठो सौदो, कहिड़ो सौदो, अण ॾिठो सौदो मुंहिंजे बेनियाज़ रब जे ज़ात सां। जेको भी शख्स अण ॾिठो सौदो कंदो आहे, उन जी हिफ़ाज़त मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे। दुनिया में भी मुंहिंजो करीम रब उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे, क़बर क़यामत ताईं मुंहिंजो करीम रब उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। न रुॻी उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे, पर जेको उन जे भरमा लॻंदो आहे, तालुक वारो हूंदो आहे, ख़ुदा उन जी बि हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। इन दुनिया जे वक्त जो कदर न करण वारा याद रखी छॾिजां, पंहिंजे हथड़नि सां हज़ारनि खे लटे आयो आहे,
अजीब अजीब ॻाल्हि हींअर हाजी साहब ॿुधाए मुकाम तां थी आयासीं। दोस्त अली गोहर जो ख्याल हुयो, ॿिया दोस्त हैदराबाद खाया। गौर सां ॿुधो मुंहिंजा दोस्तो, मुकाम ते वञी करे असां मुकाम वारनि ते थोरो कोन कयो आहे, पर चओ त करीम रब राज़ी थियो। मुकाम वारनि ते बि असां ते बि रब राज़ी थियो जो ॿिन्ही खे रब वंड अता करे छॾियो। अज़ीज़ाने मन, मुकाम ते वञण वारो जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहे, उन मुकाम वारे खे त रुॻी उन तिलावत जो सवाब मिलंदो आहे, लेकिन जेको वेंदो आहे मुंहिंजा दोस्त उन जे बख़्तनि ॾे निहार। असां इहो सम्झंदा आहियूं मुकाम ते बाबे जे मज़ार ते वञी बाबे ते थोरो कयो अथऊं, बचड़े जे मज़ार ते वञी बच्चे ते थोरो कयो अथऊं, दोस्त जे मज़ार ते वञी दोस्त ते थोरो कयो अथऊं। हक़ीक़त इहा नाहे मुंहिंजा दोस्त, जॾहिं कंहिंजे बि मज़ार ते वञी करे 4 कुल पढ़ी मोटंदा आहियूं, उन 4 कुलनि जो सवाब उहो तो न साहिब मज़ार खे मिलंदो आहे, लेकिन पंहिंजे अमाल नामे जे दफ़्तर ॾे त निगाह कर, तूं घरों निकिते तोखे विख विख जो सवाब मिली रहियो आहे। उनखे त फ़क़त जेके 4 कुल पढ़ी बख़्शई उन जो सवाब मिलियो, मगर तो घरों नियत करे निकिते विख विख जो सवाब मिलियो, इरादो करे निकिते इरादे जो सवाब मिलियो। क़ुरान करीम जी तिलावत कई, क़ुरान करीम जे तिलावत जो सवाब भी मिलियो। लेकिन अञा अजीब मज़ेदार ॻाल्हि आहे, जंहिं वक़्त में तो मुकाम वतां दुआ घुरी मोटे, दुआ त अबे जे कब्र जे मथां घुरे या दोस्त जे कब्र जे मथां, लेकिन अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे त कंहिं कुंड पासे में न पर सॼे इलाइक़े जे मथां रंग लाईंदी आहे। जॾहिं तुंहिंजे क़ुरान करीम जे तिलावत जे करे अल्लाह जे ज़ात बाबरकात कब्र वारनि जे मथां नरमी फरमाए रहम फरमायो त उन्हनि सभिनी कब्र वारनि बि तुंहिंजे ख़ैरो आफ़ियत जे लाइ अल्लाह खां दुआ घुरी छॾी। ॿुधायो त फ़ाइदो कब्र वारे जो वधीक या असांजो वधीक? थोरो सोचो मुंहिंजा दोस्तो, अहिड़े दौर जे अंदरि हिन वक़्त बि ॻोठ जो नालो तो तव्हांखे ॿुधायां, लाड़कनि जो ॻोठ आहे। अच्छी मसीत वारा लाड़क सॾिबा आहिनि डबरे जे भर में। अॼु ॾींहं ताईं उन्हनि जूं ॿ ॻाल्हियूं एॾियूं भलियूं आहिनि, खुदा करे सभिनी में अल्लाह ताला उन्हनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। नंबर 1, जंहिंजो बि कज़ियो थींदो आहे त जेसि ताईं उन्हनि वटि माण्हुनि जो अचण वञण थींदो आहे, असां त ॿुधो त 40 ॾींहंनि ताईं उन जे घर धणनि जी मुकमिल सपोर्ट कई वेंदी आहे, लेकिन 40 ताईं सपोर्ट त थींदी आहे, पर ॻोठ जा अक्सर माण्हू गवर्नमेंट जा मुलाज़िम ऑफिसर आहिनि। जेॾी महिल जेको बि मोटंदो आहे नौकरीअ तां, सिधो पहिरीं उन मज़ार ते वेंदो आहे, कुल पढ़ी पोइ घर ईंदो आहे। इहो कोन ॾिसंदो आहे त वॾेरे जो ॻोठ मां इंतकाल थियो आहे या मिसकीन जो थियो आहे। जीअं न बिरादर जो पाण में को उसूल तय थींदो आहे, उन ॻोठ वारनि उसूल तय करे छॾियो त माण्हू कंहिंजो बि दुनिया छॾे वञे, ईंदे ऐं वेंदे उन जे क़बर ते वञिबो, कुल पढ़ी उनखे बख़्शे पोइ ड्यूटीअ ते बि वञिबो, मोटंदे बि ईअं कबो। ॿुधा त मुंहिंजा दोस्त अहिड़नि माण्हुनि जे मथां ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो या कोन थींदो? जेकॾहिं तव्हां सां ईअं कयूं त ॻाल्हि मुश्किल त नाहे न? ॻाल्हायो, ॻाल्हि मुश्किल त नाहे न? इहो ई मुंहिंजे महबूब जे उम्मत जे मथां अल्लाह जो ख़ासि करम। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जे उम्मत खे बख़्शींदो आहे, बख़्शण चाहींदो आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़ुरान करीम जी आयत पढ़ी तोखे ॿुधायां। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, वक़ालुल हम्दुलिल्लाहि الذي هدانا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله قد جاءنا
मिनल हक़। ओ मुझा दोस्त अजीज, मुझे बेनियाज रब फरमायो त मां अल्लाह जन के हिदायत ॾींदो आं। हिदायत केर ॾींदो आहे? चओ मुझो अल्लाह जवाब ॾियो। हादी केरा? मुझो अल्लाह। बख्शींदो केरा? मुझो अल्लाह। रिज़्क रोज़ी केर ॾींदो आहे? चओ मुझो अल्लाह। लेकिन मुझो अल्लाह रिज़्क रोज़ी ॾींदो आहे मगर दुनिया जे अंदर कोन को बहानो बनाईंदो आहे, सबब ठाहींदो आहे। बख्शींदो मुझो खुदा है, लेकिन उन जे बख्शिश जो भी मुझो अल्लाह कोन को सबब बनाईंदो आहे। हादी भी मुझो करीम रब आहे, हिदायत भी मुझो रब ता फरमाईंदो आहे, मगर बाने जे हिदायत जे लाइ भी मुझो अल्लाह कोन को मुझा दोस्त अजीज सबब बनाईंदो आहे। ओ मुझा दोस्त अजीज, मुझे बेनियाज रब फरमायो जन के मां अल्लाह हिदायत ता फरमाईंदो हां। उहे चवंदा आहिनि वक़ाल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना वमा कुन्ना लिनहतदी लौला अन हदानल्लाह। चवंदा आहिनि जेकॾहिं असांजो अल्लाह असांजे मथां राज़ी न थिए हां, असां हिदायत वारा न हुजऊं हां, असां साहिब हिदायत न थियूं हां, यानी हिदायत मुझो अल्लाह ॾींदो आहे, राज़ी मुझो अल्लाह थींदो आहे। पोइ जंहिं ते मुझो अल्लाह राज़ी थींदो आहे उन खां अहिड़ा कम कराईंदो आहे जंहिंमें उन जी बि आफ़ियत हूंदी आहे त मुझे मुस्तफ़ा जे उम्मत जो भी छोटकारो हूंदो आहे। खैरात करनी हूंदी आहे, थी वेंदो आहे। पारो करणो हूंदो आहे, थी वेंदो आहे। मगर असांजे दोस्त में अली गोहर मल्लाह पंहिंजे बाबा साईं जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां खैरात भी करण चाहिए, लेकिन उन जे अंदर जेका महफ़िल सजाई उन महफ़िल जो मौज़ू कहिड़ो आहे? जो मौज़ू आहे इस्तक़बाल रमज़ान। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रमज़ानुल मुबारक जो महीनो, रमज़ानुल मुबारक जी अज़मत कायनात जे अंदर मुझे अल्लाह 12 महीनन जो निजाम बनायो आ। इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बअतुल हुरुम। अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बांधड़ो मुझे बेनियाज़ रब 12 महीनन जो निजाम बनायो आ। उन्हनि 12 महीनन मां कुछ महीना वरी मुझे अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो त हुर्मत वारा महीना, इज्जत वारा महीना, शान वारा महीना, लेकिन वाहिद रमज़ानुल मुबारक जो महीनो आ जेके मुझे अल्लाह नाले सां सॾे करे उन जी फज़ीलत बयान फरमाई आ। कुरान करीम जे अंदर अल्लाह जे ज़ात फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। मुझा दोस्त याद रखी छॾिजां, मुझे बेनियाज़ रब फरमायो रमज़ान जो ओहो महीनो आ जंहिंमें मां अल्लाह जे ज़ात कुरान करीम जो नुज़ूल फरमायो आ। लेकिन ॻाल्हि खे गौर सां समझजां, रुॻी कुरान करीम जो नुज़ूल न, जेतिरा भी सहीफ़ा अल्लाह जे ज़ात बाबरकात नाज़िल फरमाया रमज़ानुल मुबारक जो महीनो कायनात जे निज़ाम सां गॾु हलंदो पियो अचे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहे आसमानी सहीफ़ा अल्लाह रमज़ानुल मुबारक जे महीने में अल्लाह नाज़िल फरमाया। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेके करम जेके मेहरबानियूं मुझे अल्लाह जे ज़ात रमज़ानुल मुबारक जे महीने जे सदके में इन उम्मते मुस्लिमा ते फरमायूं, मुझे रब अॻ में कंहिंखे भी कोन था फरमायूं। ओहो महीनो पियो अचे जंहिंजे लाइ मुझे करीम रब जे महबूब मदीने जे ताजदार फरमायो अल्लाह जो मेहमान पियो अचे, मां मुस्तफ़ा जे उम्मत जो महीनो पियो अचे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन महीने जे अंदर हिकिड़ो नफ़िल पढ़, 11 महीना फर्ज़ पढ़, उन नफ़िल जे बराबर न आहे। रमज़ानुल मुबारक में हिकिड़ो फर्ज़ पढ़, 2 महीनन में 70 फर्ज़ पढ़, मगर उन जे बराबर न आहिनि।
यानी हिकड़ो नफिलो फर्ज खां भी आला, हिकड़ो फर्ज 70 फर्जन खां भी आला। ए कंहिंजे ला कायनात जे अंदर अॻु में कहते भी हो कर्म कोन थियो, इहो कर्म कयो त मुझे करीम रब पंहिंजे महबूब मुस्तफा जे गुलामन ते कयो। जह रमजान मुबारक जे महीने जे अंदर मुझे बेनियाज रब एता कर्म फरमाया, एतिरियूं मेहरबानियूं फरमायो। ओ मुझा दोस्त अजीज, अगर जी असांजे मोहतरम मुझे कामिल पीर जे खलीफे मुझे महबूब मुर्शिद जे निगाह जे नवाज़िल साईं मुझे दोस्त असांजे साईं नेमतुल्लाह कुरैशी साहब तव्हां दोस्तन खे ॿुधायो, साईं पंहिंजे सादड़ी अंदाज में ॿुधायो, छो त साईं साहिब रूहानियत मां मौलवी माण्हू पंहिंजे रंग ढंग जे अंदाज में पियो ॿुधायां त मुंहिंजा दोस्त अज़ीज, अगर पंहिंजे घर जे अंदर कंहिं माण्हूअ कुझु घड़ियूं वेही ज़िक्र कयो पंहिंजे बचड़नि सां त रमज़ान जो महीनो अची रहियो आहे। रमज़ान जे महीने में तयारी त सभु को कंदो आहे, ईद जा कपड़ा वठंदासीं, असां हे बि खाईंदासीं हे बि खाईंदासीं, ज़रूर खाइजो। मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज, अगर हींअर खां नियत में थोड़ी तब्दीली कयो त इंशाअल्लाह ताला रमजान जे महीने में ओ मुझा रब करीम मुखे ताकत दीजा त गरीबन मिस्कीनन खे रोजा रख राया भी त रोजा खोल राया भी। त हाणे खां करे छॾ त मां अल्लाह जे दरबार में दुआ तो घुरा त चओ मुझा करीम रब मुखे तौफीक अता फरमाइजा त मां रमजान जे महीने में सहरी ऐं इफ्तारी जो इंतजाम कयां। यार तू रुगी इरादो कर, इहो न ॾिस त मुंहिंजे घर में त मूंखे पंहिंजे खाइण लाइ बि मानी पूरी करे, तू छो थो ॾिसी, तू रुगी इरादो कर, पोइ ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो कर्म करे ॾेखारे। हिकिड़ो फ़क़ीर सदाई दुखन में जिंदगी गुजारण वारो आहे, कॾहिं बि मुंहिंजा दोस्त अज़ीज खाई पेट कोन भरींदो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी कोहे दूर ते वञी रहियो आहे, फ़क़ीर दरवेश अॻियां बीही रहियो। ओ अल्लाह जा नबी रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में मुंहिंजो हथड़ा खणी अर्ज़ड़ो कजां त ओ मुंहिंजा करीम रब, हाणे घणेई ॾुख ॾिठा अथमि, हाणे जेका मुंहिंजी बाक़ी तुंहिंजे कुदरत में रोज़ी आहे सभु मूंखे हिकिड़े ॾींहं ते ॾेई छॾ, अॻिते मां ॼाणा त मुंहिंजो कमु ॼाणे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, अल्लाह जे नबी उन सां वाइदो कयो त मां तुंहिंजो अर्ज़ु बेनियाज़ रब जे दरबार में पहुचायां थो। ज़रा गौर कर मुस्लमान, अंबिया जे ज़िंदगी ॾे निहारींदे त ख़बर पवंदई त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामन खां सवा जेतिरा भी दुनिया में अंबिया आया उन्हनि खे दुआ घुरण जे लाइ अल्लाह जे नबी जे दरबार में अचणो पवंदो हो, उते अर्ज़ करणो पवंदो हो, पोइ उहो वञी दुआ घुरंदो हो। हे त मुंहिंजे करीम रब तो ते कुर्ब करे छॾिया आहिनि, जिते भी हुजी मुंहिंजो ख़ुदा तो फरमाए न की यार सां लेखो न की तो सां लेखो, बस तूं घुरंदो वञ त मां ख़ुदा तुंहिंजी क़बूल कंदो वञा। केतरी आसानी। अॻु में अल्लाह जे नबीअ जे रस्ते जो इंतजार करणो पवंदो हो त केॾी महिल तो अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह गुज़रे त हे मां अर्ज़ कयांसि त सुहिणा मुंहिंजो अर्ज़ पहुचाइजां, लेकिन मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा ग़ुलाम पंहिंजे क़िस्मत ॾे त निहार, पंहिंजे नसीबनि ॾे निहार, मुंहिंजे बेनियाज़ रब तोखे अख़्तियार ॾेई छॾिया। ओ मुंहिंजा बांधड़ा, जॾहिं बि मां अल्लाह का घुरी त ॾिस, छो त मुंहिंजा दोस्त अजीज बस एतरी तब्दीली अल्लाह जे ज़ात फरमाए जो मुझे करीम रब मुझे मदीने जे मीर के फरमायो, व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब। अॻु में अंबिया सवाल खणी वेंदा हा,
वञी दुआऊं घुरंदा हुआ, लेकिन महबूब मुस्तफ़ा जे ज़ात खे रब छा फरमायो, ओ मुंहिंजा पुनल तोसां लेखो नाहे, तुंहिंजे गुलामनि सां वरी कहिड़ो लेखो। ओ मुंहिंजा सुहिणा, जॾहिं मुंहिंजा बाना रब जे क़ुरान करीम ॾे निहार, अल्लाह ताला फरमायो व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब जॾहिं मुंहिंजा बाना तोखां सवाल कनि, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां सवाल कनि ऐं तुंहिंजे दरबार में जे अर्ज़ड़ो कनि ऐं पुछनि त असांजो रब किथे आहे, त मुंहिंजा महबूब चवीन त तव्हांजो रब तव्हां सां गॾु आहे, तव्हांजो रब तव्हां खां परे न आहे। बसि तेरे तिड़िया जो मुंहिंजा महबूब चवीन उहे घुरंदा वञनि त मां ख़ुदा उन्हनि खे ॾींदो वञा। यानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु जी सादी सूरत करे चवां त मुंहिंजो करीम रब पंहिंजे वेझड़ाईअ जो अहसास तो असांखे ॾियारे रहियो आहे। करीम रब पंहिंजी वेझड़ाई ॿुधाए रहियो आहे, लेकिन डायरेक्ट न इनडायरेक्ट दरे मुस्तफ़ा तां ॿुधाए रहियो आहे त ओ मुंहिंजा बाना मुंहिंजे महबूब जे पाक ज़ुबान मां ॿुध, मां अल्लाह तोसां गॾु आहियां, पर जेॾी महिल दुआ घुरी त यादि रखी छॾिजां, मुंहिंजे महबूब जे एहसान खे भुलाइजां न, मुंहिंजे महबूब जे थोरे खे विसारजां न, त जंहिं रब खां दुआ घुरी रहियो आहीं उन रब जे क़रीब हुजण जो ॾस मुंहिंजे महबूब तोखे ॾिनो आहे। जेॾी महिल हथड़ा खणी त ईअं दुआ घुरजां, ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे दरबार में वास्तो थिए, तुंहिंजे महबूब मदीने जे मीर जो मौला मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। छो त मुंहिंजे करीम रब जे दरबार जो ॾस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताजदार मदीना जे दड़े तां मिलियो आहे। मां ॻाल्हि खे वधायां, अर्ज़ पे कयुमि, अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा करीम रब हे तुंहिंजे बानड़े जो सवाल आहे। अल्लाह जे ज़ात फरमायो, ऐ मुंहिंजा सुहिणा नबी जी मुंहिंजा करीम रब इन मुंहिंजे बानड़े खे जो फलाणे चौक में वञी वेही रहे, मां अल्लाह उन जी बकाया रोज़ी उन खे सुभाणे ॾेई छॾींदुमि। ॿियो ॾींहुं थियो, अल्लाह जे नबी हुकुम कयो, उहो फ़क़ीर वञी चौक में वेही रहियो। जीअं चौक में वेठो, अल्लाह जी कुदरत हुई, सूरत इंसानीअ में हुया, फरिश्ता हुया ख़ुदा ॼाणे, इंसान हुया ख़ुदा ॼाणे, माण्हू ईंदा विया ॾींदा विया, को ढगो काहे पियो अचे, को चांवर खणी पियो अचे, खोड़ सारो जॾहिं सामान गॾु थी वियो, खिली अर्श ॾे निहारे तो चवे, मौला तुंहिंजे ज़ात जे कर्म ऐं कुर्ब खे ॼाणा थो, अकेलो को न खाईंदुसि, गंज ॾिनो थे तुंहिंजे ग़ुलामनि खे सॾे उन्हनि सां गॾु खाईंदुसि। असां तुंहिंजो हाल चाहे, जेको अचे थो लिका, जेको अचे थो लिका, पोइ रुॻी ॻणींदो वत, बैलेंस घणो थियो, लख, अञा थोरो आहे, 1.5 लख त कयां, अञा थोरो आहे, 5 लख त कयां। ओ मुंहिंजा दोस्त, वैलुल कुल्लि हुमज़तिल लुमज़ा अल्लज़ी जमा मालन वअद्ददा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, बर्बादी आहे उन्हनि शख़्सनि जे लाइ, तबाही आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके कंहिंखे तानो या मेणो था ॾियनि या कंहिंजी